डहरकी में हिंदू मेघवाड़ बिरादरी पारां मज़हबी तालीमात जे सिलसिले में हिक रोज़ा तक़रीब जो इनेकाद कयो वियो। हिन प्रोग्राम में मर्दनि, औरतनि ऐं ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। इन प्रोग्राम मुतालिक़ मेघवाड़ बिरादरी जे भगत ऐं बुज़ुर्गनि ॿुधायो त इन प्रोग्राम जो असल मक़सद मेघवाड़ कम्यूनिटी जे नौजवान नस्ल ताईं पंहिंजी मज़हबी तालीमात ऐं रसूमात जी ॼाण खे मुंतक़िल करणु आहे, छो त नई नस्ल में मज़हबी तालीमात मुतालिक़ अदम दिलचस्पी खे मद्देनज़र रखंदे मेघवाड़ बुज़ुर्गनि ऐं भक्तनि पारां अहिड़ा प्रोग्राम तरतीब ॾिना विया आहिनि। इन प्रोग्रामनि में मज़हबी तालीमात सां गॾु नौजवाननि जी ज़हनी नशोनुमा कई वेंदी। नई नस्ल खे इंसानी भाईचारे जो बयान ॾिनो वेंदो त जीअं मेघवाड़ बिरादरी अॼु जे जदीद दौर में अॻिते वधे ऐं पंहिंजे अक़ीदे ते अमल पैरा थिए, दुनिया में नालो रोशन करे। मेघवाड़ बिरादरी क़दीम तहज़ीब रखंदड़ क़ौम आहे। असीं चाहियूं था त मुस्तक़बिल में भी पंहिंजे मज़हब ऐं तहज़ीब खे ज़िंदा रखूं। तक़रीब में मज़हबी रस्म सां गॾोगॾु मज़हबी इबादत इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां कई वई। इन मौक़े ते आयल महिमान लाइ खाधे पीते जा लातादाद स्टॉल लॻाया विया ऐं फ्री मेडिकल कैंप क़ाइमु कई वई। इन मौक़े ते पुलिस ऐं इंतज़ामिया पारां सिक्योरिटी जा पण सख्त इंतजाम किया गया हुआ। आप सभी आए संतों, नौकरी वाला हो या मजदूर, उस्ताद हो या शागिर्द, सभी मानसिक यानी मन से दुखी हैं। सभी अपना हकीकी धार्मिक शिक्षा जिसमें वेदों, उपनिषदों, शास्त्रों द्वारा बताई गई आत्मा कुछ झलकों पर ज्ञान चर्चा करना चाहती हूँ कि इस समय में तकरीबन सभी लोग दुखी हैं।